औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आई मिनातल मलक। जीअं त असां सिंधी पढ़ूं पिया, सिंधी शाइर अदीब ऐं ग्रामर। अॼु बि कुझु इंपॉर्टेंट सुवाल हुआ जेके सिंधी SST जे हिसाब सां तमामु इंपॉर्टेंट हुआ, उनखे असां पढ़ंदासीं। इन खां पढ़ण खां पहिरियों जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। अच्छा, हिनखे पढ़ण खां पहिरियां हिकिड़ो सुवालु आहे जेको मां स्क्रीन ते मोकिलियो थमांव। 76 सालनि जी ॼमार में 461 किताब लिखिया। उहो केरु हो जंहिं 76 सालनि जी ॼमार में 461 किताब लिखिया, जिन में हुनजा नाटक अची विया, हुनजा ड्रामा अची विया, हुनजा लतीफ़ात अची विया, मज़मून, नावल ऐं आतम कहाणियूं ऐं ॿिया शाइरी जा किताब आहिनि। त उहो केरु आहे जंहिं 76 सालनि जी ॼमार में 461 किताब लिखिया? इन जो जवाबु तव्हां कमेंट में मोकिलींदो, वधीक वरी पोइ असां इन खे नेक्स्ट वीडियो में इन जो जवाबु मां ॾींदुसि। अचूं था टॉपिक ते। सवाल नंबर पहिरियों आहे अलामा आई काज़ी जो जनमु कॾहिं थियो? ठीकु आहे, हीअ SST जी टेस्ट जो सुवालु अची चुको आहे। मुंहिंजो सुवालु त अलामा आई काज़ी जो जनमु कॾहिं थियो? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन नंबर C, 1886 में अलामा आई काज़ी जो जनमु थियो। अलामा आई काज़ी जी जनम खे थोरो पढ़ूं। अलामा आई काज़ी जो जेको पूरो नालो हो उहो छा हो? उहो हो इमदाद अली। अलामा आई काज़ी जो जेको पूरो नालो हो उनजो नालो हो इमदाद अली। हिन जो पूरो नालो हो ऐं हिन जो वासन ऑफ हिन जो वाल जेको काज़ी इमाम अली अंसारी हिन जे पीउ जो नालो हो। हिन जो जनमु 1886 में थियो। किथे थियो? दादू ज़िले में, दादू ज़िले ऐं ॻोठु पाट शरीफ़ में थियो। पाट शरीफ़ में थियो। ठीकु। अलामा आई काज़ी जो पूरो नालो इमदाद अली हिन जो, ठीकु, ऐं हिन जे पीउ जो नालो काज़ी इमाम अली। किथे ॼाओ? दादू पाट शरीफ़। अलामा आई काज़ी जो लेक्चर आहे, वधीक तव्हां उन में ॾिसंदो सॼो क्लियर आहे। त हिन जो पहिरियां सवाल जो ऑप्शन नंबर C सही आहे। अहिड़ी तरह सवाल नंबर ॿियों आहे महजूर ऐं मीर कंहिंजो तख़लुस आहे? ऑप्शन A मिर्ज़ा ख़लीज, ऑप्शन B मीरान मोहम्मद शाह या ऑप्शन C भैरूमल महरचंद। त इन जो सही ऑप्शन आहे ऑप्शन नंबर B मीरान मोहम्मद शाह। हाणे इन जा असां कुझु किताब पढ़ियासीं, जीअं इहो बि लेक्चर आहे मीरान मोहम्मद शाह जो लेक्चर मां वीडियो में ठाहियो आहे, पर हिन में तव्हांखे किताब कुझु ॿुधाए छॾिया, जीअं दिलि जी तलब, अहिड़ी तरह गंजे टकर जो शेर, बुलबुल ऐं बाग़ाई, पलनि जो शिकार, ठीकु, ऐं हीअ किथे ॼाओ? हीअ कोठ ठकर में ॼाओ, 1898 में ॼाओ। ठीकु। त सवाल नंबर ॿियो महजूर ऐं मीर जेको आहे कंहिंजो तख़लुस आहे? उहो आहे मीरान मोहम्मद शाह जो ऑप्शन नंबर B सही आहे। सवाल नंबर टियों आहे समन जो राज कॾहिं क़ाइमु थियो? ऑप्शन A 1050 खां 1350 ताईं, ऑप्शन B 1350 खां 1520 ताईं या ऑप्शन C 1520 खां 1591 ताईं। हाणे मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त 1050 खां 1350 ताईं जेको पहिरियों दौरो उहो सूमरनि जो हो। ठीकु। 1050 खां 1350 ताईं सूमरनि जो दौरो, ऐं सूमरनि जे जेको वॾे में वॾो शाइर ही कंहिंजो सूमरनि जो दौरो, ऐं सूमरनि जो जेको वॾे में वॾो जेको शाइर हो उहो कहिड़ो? पीर सदरुद्दीन हिन जे दौर जो शाइर, इहो शाइर हो। इहो मां हिस्ट्री जेकी सिंध जी हिस्ट्री जेकी पढ़ी आहे उन में तव्हांखे मां क्लियर करायो आहे। अहिड़ी तरह जेको समन जो दौरु आयो आहे उहो 1350 खां 1520 ताईं समन जो दौरु आयो। ठीकु। ऐं हिन जे दौर जो जेको वॾे में वॾो शाइर कहिड़ो? उहो काज़ी कादन हो, वॾे में वॾो शाइर। ऐं 1520 खां 1591 ताईं डिफरेंट टाइप ऑफ रूलर आया जिन सिंध ते हुकूमत कई। ठीकु। सवाल नंबर चौथों आहे गिनान कंहिंजो कलाम खे सॾिजे थो? गिनान कंहिंजे कलाम खे सॾिजे थो? हीअ SST जो सुवालु अची चुको आहे, उन मां ई कढियो आहियां मां। त गिनान कंहिंजो कलाम खे सॾिजे थो? ऑप्शन A शेख अयास, ऑप्शन B इस्माइली मुबलकन जे कलाम खे, ऑप्शन C काज़ी कादन। हीअ त ऑप्शन थी नथो सघे, छो त काज़ी कादन समन जे दौर जो वॾे में वॾो शाइर आहे। ठीकु आहे। हीअ सुवालु माना मुझण लाइ ॾिनो वियो आहे, त हीअ न आहे। ठीकु। शेख अहमद माना ऑप्शन नंबर B जो सही आहे। इस्माइली मुबलकन जे कलाम खे असां छा सॾंदा आहियूं? गिनान सॾंदा आहियूं। ठीकु। हिन जो तालुक़ु बि कहिड़े दौर सां? हिन जो तालुक़ु जेको आहे सूमरनि जे दौर सां तालुक़ु आहे हिन जो, इस्माइली मुबलकन जे कलाम सां। सवाल नंबर 5 आहे कहिड़े दौर में सिंधी अदब जो घणो वाधारो थियो? उहो कहिड़ो दौर हो जंहिंमें सिंधी अदब जो घणो वाधारो थियो? ऑप्शन A सूमरनि जो दौरु, न। ऑप्शन B जेको आहे समन जो, न। ऑप्शन C कलोड़नि जो, न। ऑप्शन D जेको आहे टालपण जो, जेको ऑप्शन नंबर C आहे कलोड़नि जे दौर में जेको आहे हिन जो वॾे में वॾो
सिंध जो वाधारो थियो वॾो। सूमरनि जो दौरु मां तव्हांखे ॿुधायो त सूमरनि जो दौरु कॾहिं खां स्टार्ट थियो, 1050 खां 1350 ताईं सूमरनि जो दौरु आयो, ठीकु आहे। ऐं सम जो दौरु आयो 1350 खां 1520 ताईं सम जो दौरु आयो। कलोड़नि जो जेको दौरु आयो उहो 1701 खां वठी 1783 ताईं जेको दौरु हो उहो कलोड़नि जो, ठीकु आहे। ऐं कलोड़नि खां कंहिं खसी पोइ कलोड़नि खां पोइ वरी टालपरनि जो दौरु आयो। ऐं हिन जे दौर जो वॾे में वॾो शाइर पीर सदरुद्दीन, सम जे दौर जो काज़ी क़ादन वॾे में वॾो शाइर, ऐं कलोड़नि जे दौर जो जेको वॾे में वॾो शाइर हो उहो हो शाह अब्दुल लतीफ़ भिटैर, उहो वॾे में वॾो शाइर हो। ऐं टालपरनि जे दौर जो जेको वॾे में वॾो शाइर हो उहो हो सचल सरमद। वरी 1783 खां वठी 1843 ताईं कंहिंजी हुकूमत हली, उहा हली टालपरनि जी हुकूमत हली, ठीकु। उमेदु आहे हीउ तव्हांखे सवाल सम्झ में अची वियो हूंदो। इन हिकिड़े सवाल मां असां 5-6 सवाल क्लियर करे छॾिया आहिनि। सवाल नंबर 6 आहे मखदूम अबुल हसन जो किताबु मुक़दमतुल सलात कॾहिं लिखियो। हीअ बि सवाल मां तव्हांखे अॻु मुंहिंजे ख़्याल में क्वेश्चन में पढ़ायो हो, लेकिन उन में सिर्फ़ु इहो पुछियो त मुक़दम सलात कंहिंजो किताबु आहे। मखदूम अबुल हसन जो त किताबु आहे, लेकिन उहो कॾहिं लिखियो वियो, इहो लिखियो वियो 1700 में। 1700 में मुक़दम सलात जो किताबु लिखियो वियो, ठीकु। सवाल नंबर 8 आहे सिंध कंहिंजे दौर में सही माना में जदीद दौर पेर पातो। उहो कहिड़ो दौर हो जंहिंमें सिंध जदीद दौर में पेर पातो। ऑप्शन ए आहे सूमरनि जो, ऑप्शन बी कलोड़नि जो, ऑप्शन सी अंग्रेज़नि जो, ऑप्शन डी न। हाणे जेको कलोड़नि जे दौर में सिंधी अदब खे घणी वाधारो त कलोड़नि जे दौर में थियो, लेकिन जेको जदीद दौर में पेर पातो उहो अंग्रेज़नि जे दौर में आयो। ऐं अंग्रेज़नि जो दौर किथां खां स्टार्ट थो थिए, 1843 खां वठी। अंग्रेज़नि कंहिंखां वरिती हुकूमत, टालपरनि खां वरिती। टालपरनि जी हुकूमत 1783 खां 1843 ताईं हली। 1843 में वरी अंग्रेज़ हिननि खां हुकूमत खसी ऐं अंग्रेज़नि जो दौरु आयो। पोइ 1947 ताईं हिन जो दौरु हलियो अंग्रेज़नि जो, ठीकु। सो इन जो जेको ऑप्शन नंबर सी सही आहे त जेको सिंधी दौर जो जेको वॾे में माना जदीद दौर में तरक़ी पाती उहो कंहिंजे दौर में ई, उहो अंग्रेज़नि जे दौर में ई। ऑप्शन नंबर 9 आहे, सवाल नंबर 9 आहे अंग्रेज़ी जे दौर जो वॾो नालो कंहिंजो आहे। अंग्रेज़नि जो जेको दौरु हो जेको 1843 खां 1943, उन में वॾो नालो जेको न उहो कंहिंजो आहे। ऑप्शन ए सचल सरमद जो, सचल सरमद जो न, छो त सचल सरमद टालपरनि जे दौर जो, त इहो त ऑप्शन थी नथो सघे, ठीकु। शाह अब्दुल लतीफ़ असां पढ़ी आया आहियूं त इहो कलोड़नि जे दौर जो आहे, इहो बि नथा चई। बाक़ी आहे मिर्ज़ा ख़लीज बेग। हाणे मिर्ज़ा ख़लीज बेग जो जेको आहे न उहो जेको वॾे में वॾो शाइर आहे अंग्रेज़नि जे दौर जो। ऐं उन खां अलावा नसर तौर नज़म में हिन सभई किताब लिखिया आहिनि। मिर्ज़ा ख़लीज बेग नसर तौर नज़म में सभई किताब लिखिया आहिनि। हिन जो जेको मौज़ू जो दाइरो तमामु वसी आहे, शायदि ई को अहिड़ो जेको आहे मौज़ू हुजे जंहिं ते हिन मिर्ज़ा ख़लीज बेग न लिखियो हुजे। बाक़ी तक़रीबन मौज़ुनि ते मिर्ज़ा ख़लीज बेग जा किताब आहिनि। उमेदु आहे जेको तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त लाइक, कमेंट ऐं सब्सक्राइब कंदा चैनल खे। थैंक्स, हैव अ नाइस डे।